अस्सलाम वालेकुम जी। अञा ताईं बि उहे सभु मामला ओड़ा जा ओड़ा ई आहिनि। घर खां ॿाहिरि निकिरणु बिल्कुलु सेफ़ न आहे। सो कोशिशि कयो त घर जे अंदरि ई रहो। काफ़ी सारियुनि जायुनि ते इंटरनेट एक्सेस बि कोन्हे, माण्हुनि खे ख़बर कोन्हे त वायरस केतिरो ॾींहुं थियल आहे। सो मां पंहिंजी जेतिरा बि असांजा सिंधी यूथ आहिनि जेके इंटरनेट यूज़ कनि था या जिन वटि एक्सेस आहे, उहे कोशिशि करे हीउ मैसेज हर उन माण्हू ताईं पुॼाइनि जिन खे हिन वायरस जी ख़बर न आहे। उहो इंटीरियर सिंध में बि थी सघे थो, कराची में बि थी सघे थो, ॻोठनि में बि थी सघे थो। सो कोशिशि करे तमामु सिंधी भाइरनि खे इहो मैसेज आहे त पंहिंजनि घरनि में रहो। ॾुखियो वक़्तु आहे, गुज़री वेंदो। असां सभिनि खे अलाह खां माफ़ी घुरणु खपे ऐं जेको आहे सो फ़िलहालु कोशिशि इहा करणी आहे त घरनि खां ॿाहिरि न आहे निकिरणो। कंहिं बि जाइनि ते वेही कचहरियूं न आहिनि करणियूं, मजमो कठो न आहे करिणो।